असांजा दोस्त चवंदा साईं टीवीअ में छा आहे हर बीमारी जी जड़ आहे टीवी हर बीमारी हर गुनाह जी जड़ आहे बदनज़री टीवीअ में थे अदा मर्दन ऐं मायुनि जी बदनज़री थींदी आहे टीवीअ में कनि न ॻाल्हायो ई नथा ड्रामे में फिल्म में वीसीआर में खबरुनि में मायूं हूंदियूं कनि न पोइ तव्हांजो मर्द टीवी ॾिसंदा हो त अखियूं बंदि कंदा हो नी ॻाल्हायो ई नथा भला ड्रामे में टीवीअ में वीसीआर में फिल्म में खबर में मर्द हूंदा आहिनि कनि न पोइ असांजूं अमड़ियूं भेनरियूं टीवी हलाए अखियूं बंदि करे वेही रहंदियूं नी हिकिड़ो चइबो साईं मां त मिड़ई खबरूं ॾिसंदो आहियां मां चयो अब्बा तूं जो खबरूं ॾिसंदो आहे त अखियूं बंदि करे ॾिसंदो हूंदे चई न साईं खोले पोइ मां चयो खबरूं में हीअ सुर्खी हणी वारो खोले सीनो उघाड़ो करे तितली थी करे जी खबरूं थी ॿुधाए पोइ मां चयो इहा जो तूं ॾिसदे त बदनज़री थी कनि न ॻाल्हायो नथा रोज़े जा टायर निकिता कनि न हे क़ुरान मजीद मुंहिंजे साम्हूं आहे जेको रोज़ा रखी टीवी थो ॾिसे टके जो सवाब न मिलंदो टके जो टीवी त अल्लाह जे अज़ाब खे दावत ॾियणी आहे टीवी का ज़ार हिकिड़ो किताब मिलंदो आहे कराची मां जेको मां वटि मौजूद आहे उन में हिकिड़ो वाक़ियो लिखियो पियो आहे त रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे मां धीअ खे चवे थी धीअ हली था अच त सयूं मां सां मानी त बचराए मां सां भाॼी त चाढ़ाए ॼाण महिमान आया धीअ चवे थी मां वेझो न ईंदी मांजे ड्रामे जे हलण जो टाइम थी वियो आहे मांखे पसंदीदा ड्रामो पंहिंजो ॾिसणो आहे मां मानी न बचराईंदी मां भाॼी न चाढ़ाईंदी मां अम्मा तव्हां करे ज़ुल्म न खजाई रमज़ान जो महीनो आहे तोखे बि रोज़ो आहे मांखे बि रोज़ो आहे अल्लाह जे रहमतुनि जो महीनो आहे बरकतुनि जो महीनो आहे अल्लाह जे माफ़ियुनि जो महीनो आहे मतां रब नाराज़ न थिए पर छोकिरी मुड़ी न आहे मां खां गुस्साए मथे घर जी कोठीअ ते चढ़ी अंदरों दरवाज़े खे कुंडी ॾेई हाँ बेड ते वेही टीवी हलाए करे ड्रामो ॾिसणु शुरू कयई अम्मा वेचारी मानी बचाए भाॼी चाढ़े फारग थी आहे एॾो आज़ान थी मिले अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर ओ अम्मा वेचारी देर न कई जल्द में खार को खणी न्याणीअ खे ॻोल्हे थी त भला रोज़ो त खोलायांसि न्याणीअ खे हेठि ॻोल्हा कयईं पर न्याणी नज़र न आई समझी वई त मथे कोठे ते चढ़ी वई हूंदी ड्रामे ॾिसण लाइ अम्मा वेचारी पोड़ी चढ़ी आई मथे कोठे ते दरवाज़ो थी खड़काए पर दरवाज़ो खड़के त खुलण लाइ तयार न आहे अंदर अम्मा वेचारी रहियूं करे करे थकी पई पर दरवाज़ो खुलियो कान आख़िर वेचारी परेशान थी आहे मिटनि माइटनि खे घुराए दरवाज़ो टोड़ियो वियो हीअं जो नज़र करण त टीवी हली रही आहे पर छोकिरी बेड ते मुई पई आहे साई वेचारीअ में कान आहे तव्हांखे मुते पत न अचे अचो त मां किताब तव्हांखे ॾेखारियां अम्मा भाकुर पाता वेचारी न्याणीअ खे चुमियूं ॾिनियूं ऐं छोकिरी वेचारी खे खणण जी कोशिश कयूं पर छोकिरी खजे न पई बेड ते सफ़ा चिंबड़ी वई ॾाढा परेशान थिया छोकिरी खे पटे पटे थकी पिया पर छोकिरी पटिजे ई न
हिकिड़े अल्लाह वारे खे आंदऊं सॼो किसो ॿुधायूं अल्लाह वारे जे अखियुनि मां पाणी वही आयो दर्दनाक इहो दास्तान ॿुधी चई यार हीअं कयो भला टीवी त खणो पोइ ॾिसो छोकिरी बि खणो खजे थी करनि ॿिनि ॼणनि टीवी खई हेॾो वरी ॿिनि ॼणनि छोकिरीअ खे खयूं टीवी जो खयूं त छोकिरी खजी आई वरी अल्लाह वारे जो टीवी रखो त सयूं वरी जो टीवी रखी वई त वरी छोकिरी उन्हनि जे हथनि में छॾाइजी साॻी बेड ते ॼमी वई आखिरकार अल्लाह वारे जो त गुस्ल में भी टीवी आणे न छोकिरीअ सां गॾु खणो कफन वक्त भी आ टीवी गॾु हुजे जनाज़े ताईं भी आ टीवी गॾु हुजे नमाज़ जनाज़ा अदा थी वई आहे हाणे मिटनि माइटनि अर्ज़ु कयो साईं महिरबानी फरमाए हाणे त टीवी अलॻि कयो छोकिरीअ खां अल्लाह वारे जो त मुंहिंजो वस नथो हले छा कयां तव्हां रखी ॾिसो टीवी हेठि पोइ छोकिरीअ खे क़बर में लाहियो ॾिसो लहे थी अल्लाह जी ज़ात जो कसम आहे टीवी रखी वरी जॾहिं नियाणीअ खे छोकिरीअ खे खणण जी कोशिश था करनि हेठि क़बर में लाहण जी कोशिश था करनि त छोकिरी बि टीवीअ सां गॾु ज़मीन ते ॼमी वई आहे उहा खट ॼमी वई जनाज़ो ते जो ते ॼमी वियो आखिर अल्लाह वारे जो हाणे ईअं कयो पहिरियों टीवी क़बर में जो पोइ छोकिरीअ खे क़बर में लाहियो रब एॾो हिन खां नाराज़ थियो आहे रमज़ान जी बेदबी जे करे रोज़े जी बेदबी जे करे अल्लाह हिन खां एॾो कावड़ियो आहे जो रहम जी नज़र ई नथो करे मां बाहूं ॿधण आयो आहियां क़बर वारो बंदि कयो टीवियुनि खे विसियारनि खे हिन महीने में ॾिसो त 11 महीना ई न टीवी कहिड़ो फ़ाइदो आहे टीवीअ में पर जे नथा मुड़ो त घटि में घटि हिन महीने में त टीवीअ खे बंदि कयो महिरबानी फरमाए हिन महीने में गुनाहनि खां पाण खे बचायो रुगी रोज़ो बुख जो नालो न आहे रोज़ो उञ जो नालो न आहे रुगी रमज़ान रोज़े जो नालो न आहे रमज़ान पान के गुनाहन को बचाने जो नालो आ रमज़ान पान के नेक न करण जो जज्बे ॾिराइण वारो नालो आ रमज़ान कुरान शरीफ जी तिलावत करण वारो महीनो आ शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान